करियां मूं सभु कया आहिनि। जंहिं पने ते ॾिसां थो, जंहिं रजिस्टर खे ॾिसां थो, जेको किताब ॾिसां थो, जेको सफ़ो ॾिसां थो, जेका ग़लती नज़र अचे थी, यादि थी अची वञे त इहा त मुंहिंजी कयल आहे, इहा मुंहिंजी कयल आहे। छाकाणि त केतिरा गुनाह इंसान दुनिया में कंदो आहे, पोइ वरी उहे गुनाह इंसान खे विसरी वेंदा आहिनि, इंसान खे उहे गुनाह विसरी वेंदा आहिनि। अल्लाहु अकबर। अल्लाह ॿियो सुवाल पुछंदो, अल्लाह ताला हिन बहाने खां ॿियो सुवाल पुछंदो, अज़लमत का कतबती अल हाफ़िज़ून, बाना ॾे ख़बर छा मुंहिंजा जेके निगरान फ़रिश्ता तुंहिंजे मथां मुक़ररु थियल हुआ उन्हनि मलाइकनि तोसां को ज़ुल्म कयो आहे, ज़्यादती कई आहे, तोखा ग़लती न कई हुजे, उन्हनि लिखी छॾी हुजे, उन्हनि लिखी छॾी हुजे, अहिड़ी ग़लती तो कई हुजे, उन्हनि लिखी हुजे, चवंदो ला या रब्बे अल्लाह अहिड़ी बि का ग़लती कोन्हे। अल्लाह वरी टियों सुवाल पुछंदो, रब खे पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे, करतूत हिन जा साम्हूं पिया आहिनि, पर अल्लाह बाने ते हुज्जत थो क़ाइमु करे, बाने ते रब हुज्जत क़ाइमु करे थो। अल्लाहु अकबर। रब पुछंदो अलक उज़रुन, बाना हिननि गुनाहनि मां कंहिं गुनाह जे करण जो तो वटि उज़र आहे। चवंदो ला या रब्बे मुंहिंजा रब मूं वटि को उज़र बि कोन्हे जो हिननि गुनाहनि जे सज़ा खां बचण जे लाइ को माक़ूल उज़र आउं तुंहिंजे साम्हूं पेश करियां। अल्लाह रब्बुल इज़्ज़त पुछंदो आ इंदका हसना, बाना तो वटि भला का नेकी आहे या न। गुनाहनि जा त 99 रजिस्टर भरिया पिया आहिनि, हर रजिस्टर हद निगाह ताईं पकड़ियल आहे, छा तुंहिंजे इन्हनि अमलनि में का नेकी बि तोखे नज़र अचे थी या न। चवंदो ला या रब्बे मुंहिंजा रब नेकी त नज़र ई कोन थी अचे, रुगो गुनाह ई गुनाह। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात ॾिसो, रब फरमाईंदो बाना इंदना हसना, तो त केतिरा गुनाह करे विसारिया हूंदा, असां उहे बि लिखी छॾिया आहिनि, तो नेकी बि हिकिड़ी कई, उहा बि विसारे छॾी, असां वटि महफ़ूज़ आहे। तोखे यादि कोन्हे, असांखे उहा नेकी यादि आहे, असां वटि उहा नेकी महफ़ूज़ आहे। अल्लाहु अकबर। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, रब फरमाईंदो बाना उहज़ुर वज़नक, हाणे जॾहिं तुंहिंजे इन्हनि 99 रजिस्टरनि जी तौर थिए तॾहिं साइमी वटि हाज़िर थीजे, तॾहिं साइमी वटि हाज़िर थी जा। उहो माण्हू चवंदो अल्लाह हेॾा सारा गुनाह, नेकी फ़क़ति हिकिड़ी, उहो बि नंढड़ी पर्ची में लिखियल, हाज़िरी जी कहिड़ी ज़रूरत आहे। ॻाल्हि हिते ई सम्झ में अची वई आहे त मुंहिंजी सज़ा जहन्नम आहे, हेॾा सारा गुनाह आहिनि। मा हाज़िहिल बिताक़तु मिन हाज़िहि सिजिल्लात, हीअ नंढड़ी पर्ची हिननि हेॾनि दफ़्तरनि जो मुक़ाबिलो कीअं कंदी। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उन क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं वज़न थींदो, 99 दफ़्तर हिकिड़ी साहिमी जे हिकिड़े पुड़ में रखिया वेंदा। हीअ दुनिया जूं साहिमियूं कोन्हे, 5 तोरियो, उहे लाहे वरी ॿिया 5 तोरियो, हीअ 5 कटा आहिनि, हीअ हिन साहिमी में रखो, हिनखे लाहियो, वरी ॿिया 5 रखो। हीअ अल्लाह जे अदालत जी तराज़ू ऐं साहिमी आहे, इन में एॾा 99 दफ़्तर, हिकिड़ो दफ़्तर हद निगाह ताईं पकड़ियल, सभु हिकु टाइम ते हिकिड़ी साहिमी जे पलड़े में अची वेंदा। दुनिया में आहे का अहिड़ी साहिमी, अहिड़ी तराज़ू आहे, तोर थींदी। हिकिड़े पासे नंढड़ी पर्ची, मूंखे ॿुधायो हेॾो साहिमी जो हेॾो वॾो पुड़, जंहिंमें हेॾा 99 दफ़्तर आया आहिनि हद निगाह ताईं पकड़ियल, ॿियो जेको साहिमी जो पुड़ ख़ाली पियो आहे, उनजे विच ते ज़री पर्ची पई आहे। हाणे हीउ बानू मुतमिन थिए कीअं त अॼु बि मूंसां को भलो थींदो, आउं छुटंदुसि। पर इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, जॾहिं वज़न थींदो, ताशत सिजिल्लात व सक़ुलतिल बिताका, इहा पर्ची ॻरी थी वेंदी, 99 दफ़्तर गुनाहनि जा हल्का थी वेंदा। त बि हीअ अञा बि हैरान आहे, ख़बर छा आहे, चकर कहिड़ो आहे। 99 दफ़्तर, ॻाल्हि छा आहे। पर्ची खोली वेंदी, उन पर्ची में लिखियलु हूंदो, ऐं गवाही ॾियां थो त अल्लाह खां सवाइ को बि माबूद कोन्हे, रब खां सवाइ इबादत जे लाइक़ु केर बि कोन्हे। ऐं अल्लाह जे रसूल फरमायो ला यस्कुलु मा इस्मिल्लाहि शैउन, ही वाक़ई दफ़्तर त वॾा आहिनि, 99 दफ़्तर आहिनि, इन्हनि जी डेग बि तमामु घणी आहे, पर अल्लाह जे नाले खां इहे त ॻरा कोन थींदा न। मूंखे ॿुधायो, जंहिं रब जो नालो एतिरो ॻरो हुजे, सिर्फ़ु नालो, उनजी ज़ात छा हूंदी, उन रब जी ज़ात छा हूंदी, जंहिंजो नालो एतिरो वज़नी आहे, जंहिंजो नालो एतिरो ॻरो आहे, जो 99 दफ़्तर हिकु पासे आहिनि, उहे हल्का थी वञनि था, ऐं उहा पर्ची ॻरी थी वञे थी। तौहीद जे बुनियाद ते, अक़ीदे जे बुनियाद ते दुनिया जा बेशुमार गुनाह आहिनि, पर वज़न में अक़ीदा तौहीद खां ॻरा कोन्हे।
असां तव्हांखे घुर्जे असां इन तरफ़ तवज्जो ॾियूं, पंहिंजे अक़ाइद जी इस्लाह करियूं, अल्लाह जे ज़ात सां पंहिंजो ताल्लुक़ जोड़ियूं। अल्हम्दुलिल्लाह जमात अहलुल हदीस जी इहा दावत आहे, हर कंहिं खां कटिजी वञो पर अल्लाह जे ज़ात सां ॻंढिजी वञो, रब जे ज़ात सां जुड़ी वञो। तव्हांखे अल्लाह जे ज़ात में एतिरो तवक्कुल हुजे, अल्लाह जे ज़ात ते एतिरो भरोसो हुजे जो तव्हां अल्लाह जे ज़ात मां सभु कुझु थियण जी जेको आहे उमेदु रखो। तव्हां ॾिसो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो काफ़िर जेको तलवार खणी मथां बीठो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चई तोखे मूंखां बचाईंदो केरु? एतमाद ॾिसो, पाण जहिड़ो को हुजे हा, बसि अल्लाह ख़ैरु कंदो, रब बचाईंदो। पियो ॾके हा, पियो रफे हा, हथ पेर सभु वाइब्रेशन ते थी वञनि हा, इमामुल अंबिया मुतमइन थी चयो मुंहिंजो रब मूंखे बचाईंदो, तूं कंदे छा? एॾो तवक्कुल, एतिरो अल्लाह जे ज़ात ते मुकम्मल एतमाद। दुश्मन इहो जवाबु ॿुधी इमामुल अंबिया जो ॾकी वञे थो, हथ मां तलवार किरी पवे थी। अल्लाह जे रसूल तलवार खईंची, हाणे ॾे ख़बर तोखे केरु बचाईंदो? हाणे हिन जा कूड़ा ख़ुदा किथां अचनि जेके हिनखे बचाइनि? ही कूड़ा ख़ुदा हिनखे कीअं बचाए सघंदा? अल्लाहु अकबर। त मुंहिंजा दोस्तो मुस्लमान भाइरो, तौहीद खे इख़्तियार करियो, अक़ीदा तौहीद खे सम्झो, रब जे हिकिड़ाई खे सम्झो। अल्लाह जे ज़ात खां सवाइ कंहिं मां का बि उमेद न हुजे। इबादत जो लाइक़ु उहो आहे, माली इबादतनि जो, जानी इबादतनि जो, नज़राननि जो, हर क़िस्म जे इबादत जे लाइक़ु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह ताला जी ज़ात आहे। अॼु ॾिसूं था मुआशिरे में बेइंतिहा अफ़सोस थिए थो, माण्हू उन ज़िंदह रब खे छॾे उन्हनि खे पुकारीनि था जिन खे हथनि सां दफ़न कयो अथनि, जिन जूं अखियूं पाण हथनि सां बंदि कयूं अथनि। मरण जे टाइम ते जेकॾहिं केरु गॾु वेठल न हुजे त अखियूं बि खुलियलूं रहिजी थियूं वञनि। वीचारे में एतिरी ताक़त कोन्हे जो हाणे हिन जूं अखियूं बंदि करण लाइ माण्हू खपनि, हथ सिधा करण लाइ माण्हू खपे, हिन जा पेर पाण में मिलाए ॿधण जे लाइ माण्हू खपे। उहो जॾहिं क़ब्र में दफ़नाइजी वियो तॾहिं हिन उम्मत जो मुश्किल कुशा थी वियो। इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे, इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि। ऐं छॾे कंहिंखे थो? उन रब खे जंहिं रब जो तारुफ़ हिनखे ख़बर ई कोन्हे। फरमाई अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला तख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़। ओ आयतुल कुर्सी पढ़ण वारा मुस्लमान सिर्फ़ ज़बान ते तोते वांगुरु पढ़ंदो न कर, उनखे सम्झ बि सही। अल्लाह जी ज़ात उहा आहे, अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। उहो अल्लाह ज़िंदह आहे, हमेशा खां क़ाइम आहे, क़ाइम रहंदो। ला तख़ुज़ुहु सिनतुन वला नौम। तूं उन रब खे छॾींदो जंहिं निंड पाण ते हराम करे छॾी आहे। तूं उन्हनि खे पुकारींदो जेके मणनि मिटीअ जे हेठां सुता पिया आहिनि, जिन जूं अखियूं तो पाण बंदि कयूं, हथ तो पाण सिधा कया, पेर तो पाण सिधा कया, गुस्ल तो पाण ॾिनो, कफ़न तो पाण पहिरायो। हीउ सिबियल कपिड़ो त पाइण अञा ॾुखियो आहे, पर अण सिबियल कपिड़ो त पाइण बि आसान आहे। कफ़न सिबियल बि कोन्हे न, सिबियल कोन हूंदो आहे। इहो अण सिबियल कपिड़ो जेको पाए नथो सघे, इहो तोखे ॾींदो छा? छा ॾींदो तोखे? अल्लाह जे ज़ात सां जुड़ी वञ। ला तख़ुज़ुहु सिनतुन वला नौम। जंहिं रब खे निंड बि कोन थी अचे, पर निंड जो झूंटो बि कोन थो अचे। जेकॾहिं रब खे निंड अचे न त केतिरा आधी राति जो माण्हू परेशानियुनि में मुब्तला हूंदा आहिनि, पोइ हिननि जी मदद केरु करे? केरु हिननि जी मदद करे? हिननि जो मालिक त सुम्ही रहियो। अचो क़ुरान खां पुछूं, ही क़ब्रनि में मदफून इंसान कंहिंजी मदद करे सघनि था? कंहिंसां कंहिंजी मदद करे सघनि था? कंहिंखे पुटु ॾेई सघनि था? कंहिंखे औलाद ॾेई सघनि था? हा, जेकॾहिं नेक आहिनि, नेकियूं करे विया, असां उन्हनि जी मुखालफ़त कोन था करियूं। उन्हनि जूं नेकियूं उन्हनि लाइ फ़ाइदेमंद आहिनि, उन्हनि जूं नेकियूं उन्हनि जे लाइ फ़ाइदेमंद आहिनि। असांजे लाइ असांजो अक़ीदो, असांजो अमल, असांजूं नेकियूं कम जूं थींदियूं। क़ुरान में अल्लाह हिकिड़ो वाक़ियो बयानु कयो सूरह बकरा में, कंहिंजो कंहिं आम इंसान जो न, हिकु नबी जो ज़िक्र कयईं। ऐं उहो नबी जेको ज़मीन अंदरि बि दफ़नायल कोन्हे, ज़मीन मथे सुतो पियो आहे, ज़मीन मथे आहे, कंहिं दफ़नायो कोन्हे। क़ुरान उहो वाक़ियो बयानु करे दुनिया खे दावत ॾिनी आहे त मुर्दा ॿुधनि था या न, भले ज़मीन खां ॿाहिरि छो न हुजनि,
पर पोइ बि ॿुधनि था या कोन। तव्हां त उन्हनि खे पुकारियो था जेके ज़मीन जे अंदरि दफ़न थियल आहिनि। फरमाई औ कल्लज़ी मर अला क़रियतिन वहिय ख़ावियतुन अला उरूशिहा। रब जो क़ुरान थो फरमाए उन नबी मां तव्हां इबरत पिरायो जेको अल्लाह जो नबी आहे हज़रत उज़ैर अलैहिस्सलातु वस्सलाम। तव्हां त ॿियनि खे तव्हां अल्लाह जो वली चवंदो, पर माण्हुनि हिननि सां एॾी मोहबत कई, हिन उज़ैर अलैहिस्सलातु वस्सलाम सां एतिरी मोहबत जो अल्लाह जो वली कोन चयऊं, अल्लाह जो पुटु चयऊं। जो एतिरो पहुतल आहे जो वली जो दर्जो त नंढड़ो आहे, वली जो दर्जो मामूली आहे। ही एतिरो पहुतल आहे जो अल्लाह जो पुटु हुजण जे दर्जे ते पहुची वियो आहे। यार हिन स्पीकर वारे खे चओ थोरो आवाज़ु वधाए, न त असीं बाबू शबीर साहब वारो कमु कंदासीं। अल्लाह जे पुट वारे दर्जे ते पहुची वियो आहे। पुट अल्लाह ताला जो रस्ते में वञे पियो, हिकिड़ी जॻह हिकिड़ो ॻोठ ॾिठईं। हिकिड़े ॻोठ खे ॾिठईं त उहो ॻोठ सॼो तबाह थी चुको, निशान मिटिजी विया। थोरा के निशान पिया आहिनि, ख़बर पवे थी हिते का आबादी हुई, हिते के माण्हू रहंदड़ हुआ। अंदाज़ो लॻे पियो जे पुराणा मकानात जेके आहिनि उन्हनि ते तव्हां वेंदो त अंदाज़ो थींदो हिते के माण्हू रहंदा हुआ, हिते का आबादी हुई। फरमाई औ कल्लज़ी मर अला क़रियतिन वहिय ख़ावियतुन अला उरूशिहा। उन ॻोठ वारनि वटां गुज़रियो जिन जा घर दीवारूं ज़मीन ते सिर्फ़ु कोन किरलूं हुयूं। उन्हनि जी तबाही इंतिहाई इबरतनाक तरीक़े सां हुई। ख़ावियतुन अला उरूशिहा, घर ॾिसे थो त छितूं हेठां आहिनि, बुनियाद मथे आहिनि। तबाही बि अजीब तरीक़े जी थियल आहे। अल्लाह उन जे घरनि खे खणी उबतो कयो, छित वारो पासो हेठि ज़मीन ते हई ऐं बुनियाद वारो पासो रब मथे करे छॾियो। अल्लाह जो नबी गुज़रे थो, चवे थो अन्ना युहयी हाज़िहिल्लाहु बअद मौतिहा। ही हीअं तबाह थियल आहिनि, हिननि खे केरु ज़िंदा कंदो, हिननि खे वरी केरु उथियारींदो, हिननि खे केरु जेको आहे सो ज़िंदा कंदो। अल्लाहु अकबर। अल्लाह जे नबी इहा ॻाल्हि कई आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हज़रत उज़ैर अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजी कुदरत ॾेखारी। फ़अमातहुल्लाहु मिअत आमिन, 100 साल ताईं अल्लाह मौत ॾेई छॾियो। ही अल्लाह जो नबी हिकिड़े गॾ ते सवार आहे। गॾ केॾो मज़बूत जानवर आहे। हज़रत उज़ैर वटि पाणी बि पीअण जो गॾ आहे, खाधो बि गॾ आहे, मानी खाधो सफ़र जी तयारी गॾ आहे। अल्लाहु अकबर। अल्लाह पंहिंजे कुदरत जूं निशानियूं ॾेखारियूं। रब्बुल आलमीन गॾ जहिड़ी मज़बूत शइ खे बिल्कुलु ख़तमु करे छॾियो। ऐं पाणी ऐं मानी जहिड़ी नाज़ुक शइ शाम जो रखूं सुबुह जो ख़राबु थी वञे। अदाई राति वारी मानी आहे, सुबुह जो खाइण जहिड़ी कोन्हे। हिते त सही 100 साल गुज़री विया। अल्लाह पंहिंजी कुदरत ॾेखारी। ऐं हिफ़ाज़त करण ते अचां त मानी जे टुकर जी 100 साल ताईं हिफ़ाज़त करियां जो उन में बदबू बि न थिए। 100 साल ताईं हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम 100 साल फ़ौत थी वियो, मौत अची वियो। सुम बास अल्लाह 100 साल खां पोइ उथियारियो। रब पुछियो कम लबिस्ता, ऐं उज़ैर ॾे ख़बर। इहो रब कोन थो पुछे हितां केरु केरु गुज़रिया हुआ, केरु केरु आया, कंहिं कंहिं तोखे ॾिठो, उन्हनि जो मूंखे ॿुधाए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो उज़ैर तोखां पुछां थो तुंहिंजे ज़ात जे बारे में। कम लबिस्ता, ॾे ख़बर हिते केतिरो टाइम रहियो आहीं। चई लबिस्तो यौमन औ बाद यौम, मूंखे त हिकिड़ो ॾींहुं थियो आहे या ॾींहं जो को अधु हिसो। टाइम केतिरो थी वियो? 100 साल। नबी खे पंहिंजी ख़बर कोन्हे त हिते कीअं रहियो आहियां, केतिरो टाइम रहियो आहियां। हिन वली खे कीअं थी ख़बर पए त केरु पियो अचे, केरु पियो घुरे, छा पियो घुरे। हिन जी ज़रूरत पूरी करणी आहे। अल्लाह जा बाना क़ुरान मां पंहिंजे अक़ीदनि जी इस्लाह करियो। रब्बुल आलमीन हज़रत उज़ैर खे फरमायो उज़ैर मुंहिंजे कुदरत जी निशानी ॾिस, गॾु तुंहिंजो ख़तमु थी वियो आहे। उन जा नियाम निशान मिटिजी विया आहिनि, रुॻो हॾियूं वञी बचियूं आहिनि। वंज़ुर इला हिमारिक, हाणे गॾ जे तरफ़ ॾिस, ऐं तोखे ॿुधायां थो त आउं ज़िंदह कीअं कंदो आहियां। तो चयो त हीअ बस्ती जेका तबाह थी चुकी आहे, हिन बस्ती वारनि खे अल्लाह ज़िंदह कीअं कंदो। रब जो क़ुरान थो फरमाए वंज़ुर इलल इज़ाम कैफ़ नुनशिज़ुहा सुम्मा नफ़्सूहा लहमा। हाणे हॾियनि खे ॾिस जे कीअं था ठाहियूं, वरी ॾिस उन्हनि हॾियनि ते गोश्त कीअं था चाढ़ियूं। हज़रत उज़ैर ॾिसे पियो, गॾु तयारु पियो थिए, उनजो पाणी कमु हले पियो, पाणी ठहंदो वञे। को ठाहिण वारो ज़ाहिरी तौर ते ज़मीन ते नज़र कोन थो अचे, जेको हॾियूं खणी गॾु करे गोश्त खणी वेझो करे केरु कोन थो नज़र अचे। गॾु पाणी ठही तयारु थियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो उज़ैर ऐं जेके ख़तमु थी वेंदा आहिनि उन्हनि खे ईअं ज़िंदह कंदो आहियां, ईअं आउं ज़िंदह कंदो आहियां। उज़ैर अलैहिस्सलातु वस्सलाम खे रब फरमायो उज़ैर इहा त मुंहिंजी कुदरत ॾिठई त गॾु ख़तमु थियो, मूं हुनखे ज़िंदह कयो। हाणे मुंहिंजी ॿी कुदरत ॾिस।
कहिड़ी वंज़ुर इला तआमिक व शराबिक लम यतसन्ना, पंहिंजो खाधो ॾिस तो वारो पाणी बि अञा पियो आहे। 100 साल थी विया न, 100 साल तव्हां बदनू पाणी जो भरे ॿाहिरि रखो, हफ़्ते खां पोइ केरु न खणे त बि सुकी वेंदो। उस ते काढ़े ते गर्मी ते पाणी जो कमु सुकण, तलाउनि जा तला सुकियो वञनि, तलाउनि जा तला सुकी वेंदा आहिनि। हिते हिकिड़े माण्हू जे पीअण जेतिरो पाणी अञा पियो आहे, 100 साल थी विया आहिनि। क़ुर्बान वञिजे मुंहिंजे रब जे कुदरत तां, अलाह जे कुदरत तां क़ुर्बान वञिजे। अलाह जा बाना तूं उन्हनि खे पुकारींदो जेके पंहिंजी बि हिफ़ाज़त कोन था करे सघनि, क़ब्र में ॻरी सड़ी ख़तम थी वेंदा, नालो निशान कोन बचंदनि सवाइ रीढ़ वारी हड्डी जो आख़िरी जेको हिसो आहे, इन जे बाक़ी सभु ख़तम थी वेंदा। जेको पाण जी हिफ़ाज़त नथो करे सघे उहो तुंहिंजी हिफ़ाज़त कीअं कंदो? अल्लाह फरमायो न, नबी खे पंहिंजी ख़बर कोन्हे हिते रहियो केतिरो टाइम आहियां। तव्हां कीअं था चओ त हिननि बुज़ुर्गनि खे ख़बर पई वई फलाणो आयो, फलाणो सॾणु आयो? तव्हां चवंदा साईं ठीकु आहे, हीअ त तव्हां मौत जो वाक़ियो ज़िक्र कयो। हाणे को क़ुर में अहिड़ो सबूत ॾियो ऐं ज़िंदह वली जो सबूत ॾियो। असीं त ज़िंदहनि खे पुकारींदा आहियूं। चलो भला मुर्दनि खे कोन था पुकारियूं, असीं त ज़िंदहनि खे पुकारींदा आहियूं। अचो क़ुर इहो चोर दरवाज़ो बि बंदि कयो आहे। क़ुर इन चोर दरवाज़े खे बि बंदि कयो आहे। खोलियो क़ुर करीम, सूरतुल कहफ़ वञी पढ़ो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त चंद नौजवाननि जो ज़िक्र कयो आहे। उन्हनि नौजवाननि पंहिंजे क़ौम में अल्लाह जी हिकिड़ाई उन्हनि खे सम्झ में आई, अल्लाह ताला जी हिकिड़ाई उन्हनि खे सम्झ में आई। पर यादि रखिजो, ही तौहीद जी ॻाल्हि करणु इहा बि हर माण्हू जे वस जी ॻाल्हि कोन्हे। इन लाइ दिलि खपे थी ऐं अल्लाह जे तरफ़ां तौफ़ीक़ घुरिजे। रब्बुल आलमीन जॾहिं असहाबे काफ़ जो वाक़ियो ज़िक्र कयो तॾहिं रब पहिरीं छा फरमायो? व रबतना अला क़ुलूबिहिम। पहिरीं त दिलि मज़बूत कईसीं। इहा ॻाल्हि मुआशिरे में करे था सघनि? मुआशिरे में माण्हू अलाह खां सवाइ अलाए कंहिंजी इबादत कनि था, उहे माण्हू हिननि खे मारींदा, उहे माण्हू हिननि खे कुटींदा, हिननि खे पथर हणंदा, हिननि खे इलाइक़नि में जलावतन कंदा। दिलि मज़बूत करियूं त अलाह जे तौहीद जी ॻाल्हि करे सघनि। फरमाई वरबतना अला क़ुलूबिहिम इज़ क़ामू फ़क़ालू रब्बुना रब्बुस समावाति वल अर्ज़ि लन नदउव मिन दूनिही इलाहन लक़द कुन्ना इज़न शतता। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए उन्हनि नौजवाननि जी असां दिलि मज़बूत कई, मुआशिरे में उथिया, माण्हुनि खे दावत ॾिनऊं, चवणु लॻा रब्बुना रब्बुस समावाति वल अर्ज़, असांजो रब उहो आहे जेको आसमाननि जो रब आहे, असांजो रब उहो आहे जेको ज़मीननि जो रब आहे, जिन खे तव्हां अल्लाह खां सवाइ पुकारियो था। इन्हनि जे हथ में कुझु बि कोन्हे। नानो नक़ुस्सु अलैका नबअहुम। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए इन्हनि नौजवाननि जो असीं तव्हां सां ज़िक्र करियूं था। क़ौम लॻी पोयां, छो था ॻाल्हि करियो? इहा असांजे वॾड़नि जी अक़ीदनि जी मुखालफ़त था करियो। असांखे वॾा जंहिं नहज ते जंहिं मनहज ते छॾे विया उनजी मुखालफ़त था करियो। छो था अहिड़ी ॻाल्हि करियो? भॻा वीचारा वञी हिकिड़ी गार में पनाह वरितऊं, हिकिड़ी गार में हिकिड़ी सुरंग में पनाह वरितऊं। काफ़ जी माना ई सुरंग आहे, रकीम जी माना उहा पट्टी जिन ते हिननि जा नाला लिखियल हुआ। उन्हनि खे असहाबुल रकीम बि चयो वञे थो, असहाबुल काफ़ बि चयो वञे थो। वञी गार में पनाह वरितऊं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो परेशान न थियो, जेके तौहीद परस्त हूंदा आहिनि उन्हनि जी हिफ़ाज़त करणु मुंहिंजी ज़िम्मेदारी आहे। अमी केतिरो भॼंदो, केतिरो लिकंदो गारनि में? हीअ हिफ़ाज़त जी ज़िम्मेदारी मूं रब जी आहे। वल्लाहु यासिमुका मिनन नास। ऐं मुंहिंजा महबूब, अल्लाह जे तौहीद जो पैगाम खणी उथी ऐं तुंहिंजी हिफ़ाज़त करणु मूं रब जी ज़िम्मेदारी आहे। ऐं जेके उन मनहज ते हलंदा उन्हनि जी हिफ़ाज़त करणु बि रब जी ज़िम्मेदारी आहे। ही वीचारा वञी सुम्ही पिया, 309 साल सुता पिया हुआ। घणा साल? वलबिसू फी कहफ़िहिम सलासो मिअतिन सिनीन वज़दादू तिस्आ। क़ुरान तो चवे 309 साल निंड आई, 9 कलाक बि लगातार नथी अचे निंड। पासा वराइणा पवंदा आहिनि, अखि खुली वेंदी आहे। सियारे जी राति अदा खुटे ई नथी, राति जो फजर खां पहिरीं उथियो वञो। पर ही 309 साल सुता पिया हुआ। इन विच में बरसातूं वठियूं हूंदियूं, इन विच में केतिरा मामलात थिया हूंदा, दुनिया में वॾा इनक़िलाब आया, वॾियूं तब्दीलियूं आयूं। इन गार ना केरु वियो ई कोन, अल्लाह कंहिंखे वञण जी तौफ़ीक़ ई कोन ॾिनी। ही सुता पिया हुआ, सिज अचे त हितां पासो वठियो निकिरियो वञे, कॾहिं हितां पासो वठियो निकिरियो वञे, उस बि कोन थी पए जो अखि खुले। हीअ अल्लाह जा वली आहिनि। ऐं निंड बि पूरी दुनिया खां मुख़्तलिफ़ हुई। दुनिया जा माण्हू सुम्हंदा आहिनि, उन्हनि जूं अखियूं पुरजी वेंदियूं आहिनि।
अल्लाह जे रसूल बि फरमायो तनामो ऐनी वला यनामो क़ल्बी, आऊं बि सुम्हंदो आहियां त मुंहिंजूं अखियूं बि बंदि थींदियूं आहिनि, अखियुनि में निंड हूंदी आहे पर मुंहिंजी दिलि सुजाॻ हूंदी आहे। ही उहे अल्लाह जा वली आहिनि जिन जी निंड बि अहिड़ी अजीब जो अखियूं खुलियूं पियूं हुयूं। तहसबुहुम ऐकाज़ा वहुम रुकूदुन, ॾिसंदे त तूं सम्झंदे त जाॻनि पिया, सुजाॻ आहिनि, अखियूं खुलियूं पियूं आहिनि, सुता निंड में पिया आहिनि। वहुम रुकूदुन, निंड में सुता आहिनि। अल्लाह 309 साल खां पोइ उथियारियो, मौत बि कोन आयो, कंहिं कफ़न बि कोन ॾिनो हो, कंहिं गुसल बि कोन ॾिनो हो, कंहिं क़बर में बि कोन लाथो हो, ॿाहिरि सुता पिया हुआ। 309 साल खां पोइ रब उथियारे पुछियो, ॾियो ख़बर, वकज़ालिक बअसनाहुम लियतसाअलू बैनहुम, अल्लाह हिननि खे उथियारी छो? ही 309 साल सुता पिया, भले सुता पिया हुजनि। हा, रब फरमाए दुनिया वारनि खे ॿुधाइणु चाहियां थो, हिननि खे उथियारिया, हिननि खां पुछां केतिरो टाइम रहिया आहियो। माण्हुनि खे ख़बर पए त सुम्हण खां पोइ बि ख़बर कंहिंखे कोन थी पए, हिते त मरण खां पोइ बि ख़बर पवे पई। अल्लाहु अकबर। फरमाई वकज़ालिक बअसनाहुम लियतसाअलू बैनहुम, अल्लाह उथियारियो, हिननि खे पुछे, ॾियो ख़बर, अल्लाह जा वली आहियो, रब तव्हांजी हिफ़ाज़त कई आहे, सिज बि तव्हां खां पासो करे वञे थो, तव्हांखे उस बि कोन थी लॻे, अखियूं बि खुलियूं पियूं आहिनि, निंड सुता पिया आहियो, हाणे 309 साल खां पोइ उथिया आहिनि, ॾियो ख़बर केतिरो टाइम हिते रहिया आहियो? चवनि था लबिसना यौमन औ बअज़ यौम, को हिकिड़ो ॾींहुं या अधु ॾींहुं रहिया आहियूं बसि, पंहिंजी ख़बर कोन्हे। त अल्लाह जा बाना, ही त उहे अल्लाह जा वली आहिनि जिन खे रब क़ुरान में बयानु कयो आहे, उन्हनि जो को एज़ाज़ हूंदो, को मक़ाम हूंदो। सभिनी खे जॾहिं क़यामत जॾहिं रब उथियारींदो न, तॾहिं सभु चवंदा मुंबसना मिन मरक़दिना हाज़ा, हितां कीअं उथियारियो आहे? पंहिंजी ख़बर कोन्हे। वमा यशूरून अय्यान युबसून, ख़बर ई कोन्हे उथियंदा कॾहिं, उन्हनि खे पियो ही इंसान पुकारे। अल्लाहु अकबर। मुंहिंजा दोस्तो मुस्लमानो, जॾहिं इंसान मुशरिक थींदो आहे, मुशरिक अल्लाह जे ज़ात सां शिरक कंदो आहे, रब उनखे वॾियूं सज़ाऊं ॾींदो आहे, वॾियूं सज़ाऊं ॾींदो आहे। हीउ अल्लाह खां पुठीरो थियो पियो हले, पुठीरो, अल्लाह खां पुठीरो। पर क़बर ते चवंदो पुठी कोन ॾींदुसि, क़बर वारे खे पुठी कोन ॾींदुसि। अल्लाह खां वधीक एहतराम, अल्लाह जे ज़ात खां, रब जे हुकुमनि खे पुठीरो, अल्लाह जे किताब खे पुठी ॾियो पियो हले, क़बर ते चवे थो पुठी कोन ॾींदुसि। न ॾे तूं पुठी, भले साम्हूं अच, पर तूं चवीं थो त वरी बि साईं जो एहतराम कंदुसि। अल्लाह जा बाना जॾहिं मथे अची बीहंदे न, तॾहिं बि तो वारो साईं 5 फुट हेठि हूंदो, तूं मथे हूंदे, या त खॾ खोटे अंदरि ढरी वञ। एहतराम जे ख़िलाफ़ आहे, अदब जे ख़िलाफ़ आहे, खॾ खोटे हेठि ढर न, तूं त मथे बीठो आहीं, तो वारो साईं त 5 फुट हेठि पियो आहे। अल्लाहु अकबर। मुंहिंजा दोस्तो, अक़ीदा तौहीद असांखे इहो सबक़ थो सेखारे त रब जे ज़ात सां जुड़ी वञो। ॿुधण वारी ज़ात अल्लाह जी आहे, ऐं कीअं थो ॿुधे? जिन खे असां जंहिं रब जे बारे में चवंदा असांजी ॿुधे कोन थो, उहो रब कीअं थो ॿुधे? इमाम निमाज़ शुरू कई, अल्लाहु अकबर, ज़ोर निमाज़ आहे, मूंसां गॾु साईं बीठो आहे, आउं बि पढ़ां पियो, साईं बि पढ़े पियो, पेर पेर सां मिलायो पियो, मूंखे ख़बर कोन्हे छा पियो पढ़े, साईं खे ख़बर कोन्हे आउं छा पियो पढ़ां। ऐं मुंहिंजो रब 7 आसमाननि जे मथां अर्श ते ॿुधे पियो त छा पियो पढ़े। उन रब खे छॾे उन्हनि खे पुकारियूं था जिन जी ॿुधण जी सलाहियत ई कोन्हे। अल्लाह क़ुरान में उन्हनि जो मिसाल ॾिनो, फरमाई लहू दावतुल हक़ वल्लज़ीन यदऊन मिन दूनिही ला यस्तजीबून लहुम बिशैइन इल्ला कबासित कफ़ैहि इलल मा लियब्लुग फ़ाहु वमा हुव बिबालिग़िही वमा दुआउल काफ़िरीन इल्ला फ़ी ज़लाल। रब जो क़ुरान तो फरमाए जिन खे तव्हां अल्लाह खां सवाइ पुकारियो था, उन्हनि जो मिसाल उन उञायल इंसान वांगुरु आहे जंहिंखे उञ तमामु घणी लॻी आहे, हाणे वियो खूह जे मथां बीठो आहे, पाणी अंदरां कढण जे लाइ का शइ कोन्हे, पाणी नज़र अचे पियो, चप सुका पिया आहिनि, नड़ी सुकी वई आहे, हाणे पाणी जे मथां बि चवे थो यार ॾाढो परेशान आहियां, सदियुनि जो उञायल, ॾींहंनि जो उञायल, महीननि जो उञायल आहियां, पाणी तूं मथे अची वञ। हाणे पाणी न को ॿुधे न को ॾिसे, हिन जी ज़रूरत पूरी कीअं करे, न हू ॿाहिरि निकिरी अची सघे। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए रब खां सवाइ जिन खे पुकारियो था उन्हनि जो मिसाल ईअं आहे, ला यस्तजीबून लहुम बिशै इल्ला कबासित कफ़ैहि इलल मा लियब्लुग फ़ाहु वमा हुव बिबालिग़िही वमा दुआउल काफ़िरीन इल्ला फ़ी ज़लाल। फरमाई इन्हनि काफ़िरनि जो सभु पुकारूं गुमराही में आहिनि, गुमनामी में आहिनि, केरु हिननि जी ॿुधे ई कोन थो। छो त जेको ॿुधे उनखे पुकारीनि कोन था, जेको ॿुधे उनखे पुकारीनि कोन था। शैतान वरी हिकिड़ी बदगुमानी पैदा कई अल्लाह जे ज़ात जे बारे में।
इंसान के ज़हन में शैतान हिकिड़ी बदगुमानी पैदा कई कहिड़ी पहिरीं कराईंदो गुनाह छो अल्लाह गफ़ूर रहीम आहे कंदो वञ गुनाह गफ़ूर रहीम गफ़ूर रहीम गफ़ूर रहीम गुनाह कंदो वञ जॾहिं ॾिठई हाणे हमरा चङे नमूने सां गुनाहनि में फासी वियो आहे न हाणे तौबा न कजे गुनाह एतिरा कया अथई जो रब तुंहिंजी ॿुधंदो ई कोन हाणे तौबा न कजे अल्लाह तो गुनाहगार जी ॿुधंदो ई कोन ऐं माण्हू बि दुनिया में चवंदा आहिनि बाबा अमी गुनाहगार आहियो अव्हांजी रब कोन ॿुधंदो अल्लाह ताईं पहुचणो आहे त पहिरीं असां वटि अचो मुंहिंजो जेब भरींदे तॾहिं तुंहिंजी ज़रूरत पूरी थींदी तूं पाण ज़रूरतमंद आई तॾहिं हिनखे पियो छॾी हाणे वरी ॿिए जी ज़रूरत तूं पूरी कीअं कंदे पाण ज़रूरतमंद आई चंद टकनि जो अचण वारे मुरीद जे हथ में तुंहिंजी अखि आहे कॾहिं तो खीसे न वारे कॾहिं तो मूंखे ॾे जेको पाण एतिरो मुहताज आहे उहो छा ॿिए खे ॾींदो अल्लाह गुनाहगारनि जी बि ॿुधे थो रब गुनाहगारनि जी ॿुधे थो खोलियो क़ुरान फरमाए कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ ओ गुनाहगार तू चवी तो रब मुंहिंजी कोन थो ॿुधे अल्लाह फरमाए थो ओ मुंहिंजा गुनाहगार बाना अल्लाह ईअं कोन चयो ओ तहजुद गुज़ारो ओ मदरसा ऐं मस्जिदूं तामीर करण वारो रब अल्लाह तव्हांजी ॿुधंदो आहे ओ 5 वक़्त निमाज़ूं पाबंदी सां पढ़ण वारो रब तव्हांजी ॿुधे थो अल्लाह जो क़ुरान थो फरमाए कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम मुंहिंजा महबूब मुंहिंजे उन्हनि बाननि खे चओ जिन पाण ते ज़ुल्म कया आहिनि ज़्यादतियूं कयूं आहिनि गुनाह कया आहिनि उन्हनि खे चओ ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ माण्हुनि जे चवण ते शैतान जे दिलासनि ते अल्लाह जे ज़ात खां ना उम्मीद न थियो उहो रब्बुल आलमीन तव्हांजा समूरा गुनाह माफ़ करण ते क़ादिर आहे गुनाहगार त छा रब शैतान जी बि दुआ क़बूल कई न चई बि ईअं त छॾींदे त कंदुसि गुमराह वञी को नेकी जो कोन कमु कोन्ह निमाज़ कोन पढ़ंदुसि तुंहिंजे तरफ़ तुंहिंजे बाननि खे कोन छॾींदुसि कमु इहो कंदुसि जो हुननि खे गुमराह कंदुसि वलौ ज़िल्लनहुम वलौ मन्नियन्नहुम ऐं हिननि खे उमीदनि दिलासनि आसरनि ते रखी हिननि खे गुमराह कंदुसि पर रब चयो ठीकु आहे वञ जेको तोसां गॾु थियो तुंहिंजो साथी जहन्नम में जंहिं मूं ते ईमान आंदो उन लाइ जन्नत तयारु आहे उन जे लाइ जन्नत तयारु आहे इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सन 8 हिजरी में मके जे अंदरि फाते जे हैसियत सां दाख़िल थियनि पिया मको फतह थी वियो अल्लाह जो रसूल आयो मके जे काफ़रनि जा साह नड़ी में सुका पिया आहिनि ख़बर न आहे अॼु छा थींदो केॾा वॾा इंतकाम वरिता वेंदा अॼु वॾियूं खून रेज़ियूं थींदियूं वॾनि वॾनि जा सिसियनि खे धड़ खां धार कयो वेंदो अॼु जंहिं पैगंबर खे मजबूर करे मदीने मां कढियो मके मां कढियोसीं जलावतन कयोसीं हिन जे साथियुनि खे क़तल कयोसीं हिननि खे हर क़िस्म जो नुक़सानु ॾियण में का कमी कोन छॾीसूं अॼु हुकूमत हिननि खे मिली आहे हाणे त ख़बर न आहे छा थींदो वॾा वॾा इंतकाम वरिता वेंदा मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ मके वारो अॼु मुहम्मद करीम उन लफ़्ज़नि सां तव्हांखे माफ़ी जो ऐलान करे थो जेके हज़रत यूसुफ पंहिंजे भाइरनि लाइ चया ला तसरीब अलैकुमुल यौम अॼु तव्हां ते का मयार कोन्हे रब्बुल आलमीन तव्हांखे सभु कुझु माफ़ करे छॾियो हज़रत यूसुफ भाइरनि खे माफ़ कयो मुहम्मद करीम तव्हांखे माफ़ कयो पाण फरमाए सभिनी लाइ माफ़ी जो ऐलान आहे पर 4 माण्हू अहिड़ा आहिनि जिन लाइ माफ़ी कोन्हे मोहम्मद रसूलुल्लाह जे तरफ़ां उन्हनि लाइ माफ़ी कोन्हे केरु हिकिड़ो मिकिस बिन सबाबा सुनन नसाई जे अंदरि हदीस आहे अब्दुल्ला बिन अबी सर ऐं इब्न ख़तल अब्दुल्ला बिन ख़तल ऐं ॿियो चोथों अबू जहल जो पुटु इक्रिमा इन्हनि 4 लाइ माफ़ी कोन्हे किथे जिते पूरी दुनिया खे माफ़ कबो हिननि खे उते बि माफ़ कोन कबो तुंहिंजे पीउ जो कातिल बि हरम जे हद में मिली वञे न अंदरि उनखे पाण जे वार जो नालो वठी कोन था सघूं पर हीअ एॾा वॾा ज़ालिम हुआ एॾा ज़ालिम जो इन्हनि खे मारण जे लाइ उन ॾींहुं अल्लाह बि इजाज़त ॾेई छॾी त हरम जे हदनि में भले मारे छॾियो कानून रब बदिलाए छॾियो हज़रत इब्राहिम खां मुहम्मद रसूलुल्लाह ताईं हरम जे हिफ़ाज़त हरम जो एहतराम हरम जे हुदूद में कंहिंजो क़त्ल नाजाइज़ एॾो वॾो अरसो जेको रब जो कानून हो हिननि ज़ालिमनि जे करे उहो कानून बि रब बदिलाए छॾियो थोरी देरि लाइ एॾा वॾा त ज़ालिम हुआ एॾा वॾा ज़ुल्म कयाऊं इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह फरमायो ही 4 ॼणा जिते हथ अचनि क़त्ल कजो पर जेकॾहिं बैतुल्लाह जे ख़िलाफ़ में परदनि में लटकियल नज़र अचनि त हिननि खे उते बि क़त्ल करिणो आहे
सहाबे कराम मिकियस बिन सबाबा के मक्के जे बाज़ार में ॾिठो, उनखे उते क़त्ल करे छॾियाऊं। वरी विया ॾिसनि था बैतुल्लाह जे परदनि में अब्दुल्ला बिन ख़तल लटकियो पियो आहे। आया अल्लाह जे रसूल वटि इमामुल अंबिया अब्दुल्ला बिन ख़तल त बैतुल्लाह जे परदनि में लटकियो पियो आहे। पाण फरमायो उक़्तुलू हो, इन ज़ालिम खे इते बि क़त्ल करे छॾियो। अब्दुल्ला बिन अबी सर हज़रत उस्मान वटि लिखी रहियो, पनाह वरितई, वाइदो कई मुस्लमान तो थिया, इस्लाम तो क़बूल करियां, अॼु पनाह ॾे, अॼु जान बचराए, वाइदो करियां तो अॻु में इस्लाम क़बूल करे मुर्तद थी वियो हो। अल्लाह जे रसूल जो इब्तिदाई दौर में मके में कातिब बि रहियो आहे, मुर्तद थी वियो, पर हाणे वाइदो करियां तो मुर्तद कोन थींदुसि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बैत वरिती तॾहिं हज़रत उस्मान अब्दुल्ला बिन अबी सर खे वठी आयो। अल्लाह जे रसूल ख़ामोश थी वेही रहिया, सभिनी खां बैत वरितऊं, हिन खां कोन वरितऊं, इस्लाम क़बूल कोन कयऊं। इंतज़ारु इहो आहे त को नौजवान उथिए, हिन जे सिर खे, हिन जे धड़ खे सिसीअ खां धार करे छॾे, पर केरु कोन उथियो। अल्लाह जे रसूल जो हुकुम अचे थो थियूं, नबी साईं ॾेठि हिन खां इस्लाम क़बूल कराए वरितो कयो। बाक़ी हिकिड़ो हमरा भॻो इक्रिमा बिन अबी जहल, अबू जहल जो पुटु, चई हाणे भॼी जान छॾाई आहे, ॿी का वाई कोन्हे। मको छॾे भॻो, वञी ॿेड़ी में सवार थियो, समुंड में सवार थी वियो, वञे पियो समुंड में, ॿेड़ी में चढ़ियो। केॾा भॼंदा अल्लाह जे अज़ाब खां, रब जे पकड़ खां केरु नथो बची सघे, मोहम्मद रसूलुल्लाह खां बची सघे थो, पर अल्लाह जे पकड़ खां केरु कोन थो बचे। रब तूफ़ान मोकिलियो समुंड में, तूफ़ान मोकिलियो समुंड में। आहे काफ़र अहिड़ो जो अल्लाह जे रसूल फरमायो बैतुल्लाह जे परदनि में लटकियल नज़र अचे, उते बि क़त्ल कजोसि। अहिड़ो काफ़र, अल्लाह कानून हरम जे हिफ़ाज़त वारो, तहरी इज़त वारो थोरी देरि लाइ बदिलाए छॾियो। अल्लाह जा रसूल तव्हांखे क़त्ल जी इजाज़त आहे। हेॾा ज़ालिम, पर माण्हुनि अची पुकारियो पंहिंजे पंहिंजे ख़ुदानि खे। हाणे ॿेड़ी लुॾे, समुंड जे विच में हुजे, तूफ़ान ज़ोर सां हुजे, पोइ अंदाज़ो लॻायो बदीन वारनि खे वधीक ख़बर हूंदी छा माण्हू जंहिंखे डपु थींदो। सभिनी पंहिंजे पंहिंजे ख़ुदानि खे पुकारियो। ॿेड़ी वारे चयो, मुवाहिद तौहीद परस्त हमेशह सादा ऐं ग़रीबड़ा वीचारा हूंदा आहिनि, वॾेरा घणो करे मुशरिक हूंदा आहिनि। हिन ॿेड़ी वारो मल्हा जंहिंजो कमु छा आहे, ॿेड़ी पियो हकले, उन चयो ॻाल्हि ॿुधो, जिन खे तव्हां पुकारियो पिया न, को बि हिते तव्हांखे कमु कोन ईंदो। जेकॾहिं अॼु जान बचाइणी आहे, अख़लेसू फ़इन्न आलिहतकुम ला तुगनी अनकुम हाउना शैआ, अॼु अकेले अल्लाह खे पुकारियो, उहो तव्हांखे हिते बचाईंदो, ॿिए कंहिंजे वस जी ॻाल्हि ई कोन्हे। इक्रिमा खे दिमाग़ में धक लॻो, यार ॻाल्हि त इहा ई आहे जंहिं त अल्लाह जे रसूल सां जहिड़ो आहे। हीअ जंग बदर थिए, जंग ओहद थिए, हीअ मको अची फतह थियो, एतिरा साल थी विया, नबी इहो ई चयो पिए अकेले अल्लाह खे पुकारियो, असांजे हथ में तलवारूं हुयूं, इहा ॻाल्हि न कर। ॿियो सभु कुझु क़ाबिले बर्दाश्त आहे, इहा ॻाल्हि क़ाबिले बर्दाश्त कोन्हे। पर अॼु जॾहिं पाणी जे विच में समुंड जे तूफ़ान अची घेरियो आहे, तॾहिं ॻाल्हि सम्झ में अची वई, दिलि जो दिलि में अल्लाह खां दुआ घुरई। हिन मस्जिद जे मौलवी खां, मुशरिक खां, हीउ अबू जहल जो पुटु इक्रमा भलो हो, जंहिंखे ख़बर हुई त घुरंदुसि त ॿुधंदो। हीउ महिराब ते मिंबर ते बि चए थो न घुरिजो कोन ॿुधंदो, तव्हीं गुनाहगार आहियो, न घुरिजो कोन ॿुधंदो। अल्लाह जे ज़ात खां माण्हुनि खे नाउमीद करण वारो, ॿुधो अल्लाह जे पैगंबर जा फरमान। अब्दुल्ला बिन इक्रिमा बिन अबी जहल अल्लाह खां दुआ घुरी, मुंहिंजा मालिक अॼु मोहलत ॾे, लइन अंजयतनी मिन हादा, जेकॾहिं अॼु छुटकारो ॾिनई, वाइदो करियां थो मोहम्मद करीम वटि वेंदुसि, हथ ते हथ रखी इस्लाम क़बूल कंदुसि, पर अॼु हिन तूफ़ान खां बचाए, अॼु हिन तूफ़ान खां बचाए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त अहिड़े काफ़र जी दुआ ॿुधी जंहिंखे हरम जे हदनि में क़त्ल करण जी इजाज़त मिली हुई। तूं चवीं थो हीउ गुनाहगार वीचारो निमाज़ बि पढ़े, रोज़ो बि रखे, ज़कात बि ॾे, तोखे नज़राना बि ॾे, चए थो तुंहिंजी ॿुधंदो ई कोन। एतिरी नाउमेदी अल्लाह जे ज़ात खां। अचो सही बुखारी में हिकिड़ो ॿियो वाक़ियो मौजूदु आहे। सही बुखारी में किताबुल जेको आहे सहाबा जे मनाक़िब में, मनाक़िबुल अंसार में, हिकिड़ी काफ़र औरत आहे, काफ़र औरत आहे, हिकिड़े कबीले वटि ग़ुलाम हुई, नौकरियाणी हुई, उन्हनि हिन खे आज़ादु कयो, मदीने में आई, इस्लाम क़बूल कई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो खीमो मस्जिद में लॻायो, मस्जिद नबवी में, छो हिन जो वारिस को, रिश्तेदार को, मिट माइट, अरीब करीब वारो केरु ई कोन। ऐं इमाम बुखारी हिन हदीस में इस्तलाल कहिड़ो कयो आहे, नौमुल मरअति फिल मस्जिद, औरत मस्जिद में सुम्ही सघे थी या न। कमाल है इमाम बुखारी जे फ़क़ाहत जो, औरत मस्जिद में सुम्ही सघे थी या न। अल्लाह जे रसूल हिनखे खीमो लॻाए ॾिनो मस्जिद नबवी में, त इहा सुम्हंदी बि उते ई हुई। हीअ वेंदी हुई सुबुह जो निकिरी हज़रत आयशा जे हुजरे ॾांहुं, गॾु हुजरो,
उते हज़रत आयशा सां ॻाल्हियूं करे कचहरी करे निकिरंदी हुई, तॾहिं हिकिड़ो बैत पढ़ी अरबी में पोइ निकिरंदी हुई, बैत पढ़ी पोइ निकिरंदी हुई। हज़रत आयशा सोचींदी त हाणे सुभाणे ईंदी तॾहिं पुछंदीसि त इहो बैत छो थी पढ़ी। कारे रंग जी औरत, ग़रीब मिसकीन, मदीने में को ओही वाही, को रिश्तेदार, को मिट माइट कोन्हे। जॾहिं ॿाहिरि निकिरे तॾहिं बैत पढ़ंदी वञे। यौमुल विशाहि मिन आजिब रब्बिना अला इन्नहु मिन बलदतिल कुफ्र अनजानी। गाढ़नि मोतियनि जे हार वारो ॾींहुं मुंहिंजे कुदरत जी अजीब निशानी हो। अला इन्नहु मिन बलदतिल कुफ्र अनजानी, इन वाक़े मूंखे कुफ्र जे शहर मके मां छुटकारो ॾिनो आहे। हज़रत आयशा चई अलाए कहिड़ो गाढ़नि मोतियनि वारो हार आहे, छा मसलो आहे हिन माईअ सां, रोज़ानी अचे थी ॻाल्हियूं करे रवानी थिए, बैत पढ़ियो वञे। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा हिकिड़ी हिन पोड़ी खे विहारियो, पुछी वरितो ॾे ख़बर छो थी बैत पढ़ी, इहो वाक़ियो कहिड़ो आहे। चयऊं मके में रहंदी हुयसि, हिकिड़े ख़ानदान वटि ग़ुलाम हुयसि, अरब जे हिकिड़े क़बीले वटि, उन्हनि मूंखे आज़ादु